जंगशाही का ख़बर शामिल कयूं पिया महमद शफ़ीक जोखियो जे रिपोर्ट मुताबिक़ सिंधियाणी तहरीक ऐं सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जे कारकुननि मोटरसाइकिल रैली कढी पंहिंजे अज़ीम क़ाइद रसूल बख्श पलीज खे भेटा पेश कई। सिंधियाणी तहरीक ऐं सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक तरफ़ां जंगशाही खां वठी अवामी तहरीक जे सरबराह क़ाइद इनक़लाब मोहतरम रसूल बख्श पलीज जे आख़िरी आरामगाह ताईं मोटरसाइकिल रैली कढी वई। रैली खां पोइ कारकुननि पलीज जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े खेसि सलामी ॾिनी। उन मौक़े ते ख़िताब कंदे सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी सदर सभानी डायरी चयो त मोहतरम रसूल बख्श पलीजो हमेशह पुराणियुनि ऐं फ़रसूदा रिवायतुनि खे टोड़े नयूं रिवायतूं क़ाइमु कयूं। सिंधियाणी तहरीक जे कारकुननि पलीज जी मैयत जे कुल्हे कांधी थी मुल्क बल्कि एशिया में हिकु नई रिवायत क़ाइमु कई। जेतोणीकि पलीजो हिन वक़्तु जिस्मानी तौरु असांखां जुदा थी वियो आहे, पर हुनजो फ़िकिर ऐं फ़लसफ़ो, हुनजी ॾसियल सही क़ौमी ॿधीअ वारी सही वाट असां वटि मौजूदु आहे।